बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अज सबक 31 दर्जे टे मां जंहिंजो उनवान आहे मेहनत कर तूं मेहनत ॿार। बैत है पहिरें इन जो लफ़्ज़ मञाऊं पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब उन खां बैद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ भाई माना भाव, लफ़्ज़ हीअं माना दिले या हियाओ, लफ़्ज़ नामाचारी माना नालो या मशहूरी। पोइ लफ़्ज़ आहे मकतब माना स्कूल या मदरसो, लफ़्ज़ अगरो माना होशियार या चालाक, लफ़्ज़ चाहींदा माना प्यार कंदा, लफ़्ज़ उजरा माना साफ़, लफ़्ज़ तुर्त माना जल्द। पोइ लफ़्ज़ आहे मेहनत माना कमकार या पोरियो, लफ़्ज़ भाईंदा माना प्यार कंदा, लफ़्ज़ पहरे माना पाए या ढके, लफ़्ज़ साथी माना दोस्त या सजण, लफ़्ज़ सार माना याद, लफ़्ज़ बार माना भेरो या दफ़ो, लफ़्ज़ संगती माना दोस्त। जी दोस्तों हाणे बैत जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत मेहनत कर तूं मेहनत ॿार, मेहनत सां थींदे होशियार। सम्झाणी हिन बैत में शाइर ॿार खे चवे थो त तूं मेहनत करे, छाकाणि त मेहनत करण सां ई तूं ज़हीन ऐं होशियार थींदे। बैत वेंहिंजी सहंजी नेरन खाई, उजरा कपड़ा पहरे भाई, मकतब ॾे थी तुरत तयार, मेहनत कर तूं मेहनत ॿार। सम्झाणी हिन बैत में शाइर चवे थो त सुबुह जो गुस्ल करे नाश्तो खाई साफ़ सुथरा कपड़ा पाए स्कूल ॾांहुं वञण लाइ जल्द तयार थी ऐं मेहनत कर। बैत ॿुध तूं ॿार हीअं सां लाए, जो तोखे उस्ताद पढ़ाए, घर में तूं पिण उनखे सार, मेहनत कर तूं मेहनत ॿार। सम्झाणी हिन बैत में शाइर चवे थो त ए ॿार, तूं जंहिं वक़्तु स्कूल में हूंदो आहीं ऐं तोखे तुंहिंजो उस्ताद जेको पढ़ाईंदो आहे उनखे दिलि ऐं ग़ौर सां ॿुध ऐं पोइ उनखे घर में वेही यादि करे। बैत माइट मिट तोखे भाईंदा, संगती साथी पिण चाहींदा, थींदो तुंहिंजो नामाचार, मेहनत कर तूं मेहनत ॿार। सम्झाणी हिन बैत में शाइर चवे थो त जेकॾहिं तूं मेहनत कंदे त तोखे तुंहिंजा मिट माइट यार दोस्त सभई प्यार कंदा ऐं तुंहिंजो नालो वधंदो ऐं इज़त थींदी। बैत जेको मेहनत खूब करे थो, पंहिंजे कम ते ध्यानु धरे थो, तंहिंजा थींदा ॿेड़ा पार, मेहनत कर तूं मेहनत ॿार। सम्झाणी आख़िर में हिन बैत में शाइर चवे थो त जेकॾहिं तूं मेहनत घणी कंदे ऐं हर कमु ध्यानु ॾेई कंदे त अल्लाह ताला तोखे कामयाब कंदो,
छो त अल्लाह ताला मेहनत कंदड़ सां प्यार करे थो। मश्क अलिफ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, तव्हांखे हिन बैत जो कहिड़ो बंदु वधीक वणे थो? जवाब, असांखे हेठियों बंदु वधीक वणे थो। बंदु आहे, जेको महिनत ख़ूब करे थो, पंहिंजे कम ते ध्यानु धरे थो, तंहिंजा थींदा बेड़ा पार, महिनत कर तूं महिनत ॿार। नंबर ॿियो सवाल, जेको बंदु अव्हांखे वधीक वणे थो, उहो छो थो वणे? जवाब, मथियों बंदु असांखे उन लाइ वणे थो जो उन में ॿार खे महिनत करण ऐं पंहिंजो ध्यानु कम ॾे ॾियण जी ख़ुशख़बरी ॿुधाई वई आहे त अहिड़नि ॿारनि जा बेड़ा पार थींदा, यानी ज़िंदगीअ जे हर क़दम ते हू कामयाब थींदा। नंबर टियों सवाल, नज़म में शाइर कहिड़ी ॻाल्हि जो ज़िक्र करे थो? जवाब, हिन नज़म में शाइर ख़ूब महिनत करण ऐं पंहिंजे कम ते ध्यानु ॾियण जी ॻाल्हि करे थो। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो। जी दोस्तों, हाणे ही लफ़्ज़ आहिनि, हिननि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ उजरा माना साफ़, लफ़्ज़ पहिरे माना पाए, लफ़्ज़ मकतब माना दरसगाह, लफ़्ज़ तुर्त माना जल्द, लफ़्ज़ हीअं माना दिले, लफ़्ज़ नामाचार माना नालो। दाल, हेठि ॾिनल बंद जी सम्झाणी लिखो। बंद आहे, जेको महिनत ख़ूब करे थो, पंहिंजे कम ते ध्यानु धरे थो, तंहिंजा थींदा बेड़ा पार, महिनत कर तूं महिनत ॿार। सम्झाणी, हिन बैत में शाइर चवे थो त जेकॾहिं तूं घणी महिनत कंदे ऐं हर कम ध्यान सां कंदे त अल्लाह ताला तोखे कामयाब कंदो, छो त अल्लाह ताला महिनत कंदड़ सां प्यार करे थो। अव्हां महिनत जी अज़मत बाबति का आखाणी ॿुधी या पढ़ी हुजे त उन बाबति क्लास में ॿुधायो। जवाब, प्राइमरी क्लास जे हिकु निसाबी किताब में हीअ आखाणी लिखियलु आहे, उहा पढ़ी अव्हां जे अॻियां पेश कजे थी। कफ़ाल शाशी इस्लाम जो हिकु वॾो इमाम थी गुज़रियो आहे। शुरूअ में हू लोहार को धंधो करे उन मां गुज़रान कंदो हो ऐं पंहिंजे वक़्त जो हिकु वॾो कारीगर लेखियो वेंदो हो। हिकु दफ़े लोह जी हिकु वॾी ऐं ख़ूबसूरत संदूक ठाहियाईं, जा खणी वञी बादशाह खे तोहफ़े तौरु ॾिनाईं। बादशाह संदूक ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। अञा बादशाह संदूक ॾिसी रहियो हो त हिकु आलिम बादशाह सां मिलण लाइ आयो। बादशाह दीनदार हो, आलिम खे ॾिसंदे उथी खड़ो थियो ऐं उन खे अदब सां वठी अची विहारियाईं। कफ़ाल दिलि में चयो त दुनिया में हुनर खां वधीक इल्म जो क़दुरु आहे। मूं पंहिंजी उमिरि जा 30 वरह लोहार के धंधे में गुज़ारिया
पर मूंखे को बि फ़ाइदो कोन पियो। हुनर सां गॾु जेकॾहिं इल्म बि शामिल हुजे त कहिड़ो न चङो थिए। इहा ॻाल्हि सोचे हिकु आलिम वटि तइलीम हासिल करण लाइ वियो। आलिम संदसि ॻाल्हि ॿुधी पहिरियां ई त मुरकण लॻो, पर हुन जो पको इरादो ॾिसी खेसि पढ़ाइण शुरू कयाईं। कफ़ाल शाशी पूरो 1 साल उते रहियो, पर कुझु पिराए न सघियो। आख़िर कक थी हू सैर करण लाइ निकितो। हलंदे हलंदे थकिजी पियो ऐं हिकिड़े जबल जी दामन में थधी जाइ ॾिसी साही पटण लाइ वेही रहियो। ओचितो संदसि नज़र साम्हूं हिकु पथर ते पई, जंहिंजे मथां जबल तां पाणीअ जो फुड़ो किरंदो थे रहियो। उहो फुड़ो जंहिं पथर ते पियो थे उन में टुंग करे विधो हुआईं। इहा हालत ॾिसी दिलि में सोचियाईं त छा मुंहिंजी दिलि हिन पथर खां बि सख़्तु आहे। जॾहिं पाणीअ जा नरम फुड़ा हिकु पथर में सोराख़ करे सघनि था त छा मुंहिंजी दिलि में इल्मु घरु नथो बणाए सघे। ईअं चई उतां वापसि मोटियो ऐं सफ़र जो इरादो छॾे करे तमामु घणी शौक़ सां पढ़णु लॻो। पूरा 30 वरह महिनत करण खां पोइ 60 सालनि जी उमिरि में इल्म जी तहसील कयाईं ऐं अहिड़ो ज़बरदस्त आलिम थी पियो जो माण्हू खेसि वक़्त जो इमाम करे मञण लॻा। हुन पंहिंजी बाक़ी हयाती माण्हुनि खे तइलीम ॾियण में गुज़ारी। सच चयो अथनि त महिनत ऐं पको इरादो इंसान खे कमालियत जे दर्जे ते पहुचाए थो। हाय अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण, अवगुण, अंदाज़, मिक़दार ऐं क़िस्म ॾेखारीने तिन खे सिफ़त चइबो आहे। जीअं जुमिलो पहिरियों, ही मेवो ख़राब आहे। जुमिलो ॿियो, हाथी वॾो जानवर आहे। मथे ॾिनल जुमलनि मां ख़राब ऐं वॾो लफ़्ज़ सिफ़त आहिनि। अव्हीं सिफ़त जा के ॿिया मिसाल ॿुधायो। जी दोस्तों, हाणे सिफ़त जा ॿिया मिसाल लिखंदासीं। मिसाल नंबर पहिरियों, अब्दुल सत्तार होशियार छोकर आहे। होशियार हिते सिफ़त आहे। नंबर ॿियो मिसाल, हीअ सन्ही छोकिरी आहे। सन्ही हिते सिफ़त आहे। नंबर टियों मिसाल, अकरम सुस्त माण्हू आहे। सुस्त हिते सिफ़त आहे। तोए खुटल अखर मिलाए लफ़्ज़ पूरा करियो। जी दोस्तों, हाणे हिन में अखर खुटल आहे, हुनखे लिखंदासीं ऐं लफ़्ज़ पूरो कंदासीं। हाणे हिते खुटल अखर जेको आहे उहो आहे ते। जीअं मीम हाय नून ते, मीम काफ़ ते बे। ही थींदो महिनत ऐं ही मकतब।